हुजूर फरमान पे अलिम तो मां जाना तो मुझे खबर। तो हजरत जिब्रील अर्ज कियो तो कैफ अलिम तो मालम आलम महबूब जे शे जी मुखे ही खबर ना है किए तव्हां के खबर पइजी वई। जेके कुरान मजीद जे अंदर हुरूफ मुकत्तियात आहिन जे बकर सूरत जे आगाज में रब फरमायो अलिफ लाम मीम। किथे रब फरमायो काफ। किथे रब करीम फरमायो अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन। ये हुरूफ मुकत्तियात हैं इन्हन जो राज रब जाने या मदीने वारो साईं जाने। उन राजन मझा हिकड़ो राज है नून। हने चवण वारो रब जाने या जेते नाजुल थियो वो मदीने वारो ताजदार जाने। मुफस्सिरन चयो उनन कुछ उन इसरारन के जेकी अर्रासिखीन फिल इल्म हुंदा आहिन जन के कुरान मजीद जे राज़न इसरारन ते रब कुछ आगाही ऐं इल्म दींदो आ उनन कुछ मानाऊं बयान कयूं। बाज मुफस्सिरन फरमायो त नून मजा मुराद है मस। छा मुराद नून मजा मुराद है मस। वल कलमे रब तो फरमाए त कसम है मुखे कलम जो। कलम जो अल्लाह कसम थो खणे। अगते रब फरमायो वमा यस्तुरून ऐं कसम है उन लिखत जो जेकी लिखन था पो या लिखण वारन जो कसम आ या लिखत जो कसम आ जेका लिखी वई। अल्लाह ताला जल शानू कलम जो कसम खयो ऐं लिखण वारन जो कसम कयो। ये कसम खणी गाल जी वजाहत पई थे। कसम तडे खणबो आ जने गाल के वधीक वजन वठाइबो आ। वजन वठाइबो आ त गाल जे ला कसम खणबो आ। अल्लाह ताला जल शानू जो हर कौल सच्चो गालायो रब जो हर कौल सच्चो आ। वमन अस्दक मिनल्लाह कीला केरा जेको रब खां वधीक सच्चो गालाइण वारो हुजे। रब जेकी कुछ चयो सो सच्चो ऐं हक़ ऐं बरहक़ आ। सुभान अल्लाह न था चओ पहली सच्ची बुधायो ज़बान हिते तवजा घर छड़े आया आयो। दादू वारा झेड़न जे ला त जवान आयो। हाँ पराए पंजे झेड़े जे विच में कुड़ी काहे पवंदे बाकी सुभान अल्लाह चवण ते ज़बान न थी वरई। भला सलात पढ़ त दिल ठरे। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जियं त कुरान इंसानन के समझाइण जे ला नाज़ुल थियो ऐं इंसानन जी ज़हनियत आहे जो जेका गाल कसम सां चई वञे उन गाल ते वधीक यकीन ऐं वेसाह थींदो आ। इंसानन के समझा रब्बे कायनात कुरान जे हिन लफ्ज़न में कलम जो कसम खयो लिखत जो कसम खयो। ए मुंहिंजा मौला हेॾा कसम खणी थो गाल केड़ी आ मतलब केड़ो आ। मुंहिंजा मालिक करीम चवण छा थो चाही जो हेॾा तो कसम खया आहिनि। रब तो फरमाए मा अंत बिनेमत रब्बिका बिमजनून। ओ मुंहिंजा महबूब
मां रब कसम खणी तो चवां त तो जहिड़ो दाना ॿियो को आहे ई कोन।